सूरह साफ़ात रुकू नंबर 2। ऐं हीअ हिन वक़्त जा काफ़िर बि रुॻो हिकु आवाज़ जा मुंतज़िर रहंदा आहिनि जंहिंखे का साही न हूंदी ऐं ठठोली तरह चवंदा आहिनि त ए असांजा पालनहार, हिसाब जे ॾींहं खां अॻु असांजे अज़ाब जी चिठी असांखे जल्दी ॾे। ए पैगंबर जेकी चवंदा आहिनि तंहिं ते सब्र कर ऐं असांजी सघ वारे बाने दाऊद खे यादि कर, बेशक उहो रुजू करण वारो हो। बेशक असां जबलनि खे संदसि ताबे कयो जो सांझी ऐं सुबुह जो साणसि तस्बीहूं पढ़ंदा हुआ ऐं गॾु कयलनि पखियुनि खे बि संदसि ताबे कयोसूं। हर हिकु तस्बीह गॾु चवण में संदसि फर्मा बरदार हो ऐं संदसि बादशाहीअ खे मुहकम कयोसूं ऐं खेसि दानाई ऐं निबेर निछेड़ ॾिनीसूं ऐं पाण में ॿिनि विढ़ंदड़नि जी ख़बर तो वटि न पहुती आहे छा? जॾहिं उहे भित टुपी इबादत खाने में आया, जॾहिं दाऊद वटि अंदरि पहुता तॾहिं हू खाइण रुॼी वियो। चयूं त न ॾुज, असीं ॿ झगड़ो कंदड़ आहियूं, असां मूं हिकिड़े ॿिए ते ॾाढ कयो आहे, तंहिं करे असांजे विच में इंसाफ़ सां निबेरो कर ऐं फ़ैसिले में बेइंसाफ़ी न कर ऐं असांखे सिधी वाट ॾांहुं रस्ते लाइ। बेशक हीअ मुंहिंजो भाउ आहे जंहिंखे 99 रिढूं आहिनि ऐं मूंखे हिकु रिढ आहे। पोइ हिन चयो त इहा हिकु रिढ बि मुंहिंजे हवाले कर ऐं मूंखे ॻाल्हाइण में सख़्तु वरताईं। दाऊद चयो त ही तुंहिंजी हिकु रिढ घुरण करे त पंहिंजनि रिढुनि सां गॾे तो ते बेशक ज़ुल्म कयो ऐं बेशक भाई वारनि मां घणा हिक ॿिए ते ज़ुल्म कंदा आहिनि, सवाइ उन्हनि जे जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया ऐं उहे ज़ुल्म न कंदड़ थोरा आहिनि। ऐं दाऊद ॼातो त खेसि परखियो अथऊं, तंहिं करे पंहिंजे पालणहार खां बख़्शिश घुरियाईं ऐं सजदो कंदड़ थी किरी पियो ऐं अल्लाह ॾांहुं रुजू कयाईं। पोइ खेसि इहो संदसि गुनाह बख़्शियोसूं ऐं बेशक उनखे असां वटि मर्तबो आहे ऐं चङो मोटण जो हंधु आहे। चयोसूं त ए दाऊद, बेशक असां तोखे ज़मीन में नाइब मुक़ररु कयो, तंहिं करे माण्हुनि जे विच में इंसाफ़ सां फ़ैसिलो कर ऐं नफ़्स जे सद जी ताबेदारी न कर जो उहा तोखे अल्लाह जी वाट खां भुलाईंदी। बेशक जेकी अल्लाह जी वाट खां भुलनि था तिन लाइ उन्हीअ सबबां सख़्तु अज़ाब आहे जो हिसाब जे ॾींहं खे विसारियाऊं।